हर साल की तरह एक और साल बदला। कैलेंडर 2023 भी सामने आया। बस अगर कुछ नहीं बदला तो शहदाद कोट का मुकद्दर। शहदाद कोट के टूटे फूटे रोड रास्ते, शहदाद कोट के उबलते गटर नाले और शहदाद कोट में तरक्याती कामों के नाम पर मुंतखब नुमाइंदों के नाम निहाद नारेबाजी। हिन जेका शहर जी कंडीशन आहे उन जो ज़िम्मेवार म्यूनसिपल ऐं पब्लिक हेल्थ आहे। पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि ॾे वञो त जॾहिं उहे डिस्पोज़ल ऐं वाटर सप्लाऊं बंदि था कनि त डिस्पोज़लनि जो किनो पाणी ॿाहिरि शहर में निकिरी थो अचे त डिस्पोज़लनि जो पाणी शहर जे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थो ॾिए। जॾहिं डिस्पोज़ल जे अमले ॾे वञो त हू चवंदा त असीं हीअ हाणे म्यूनसिपल जे हवाले कई आहे। म्यूनसिपल वारनि ॾे वञो त हू चवंदा पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि। पब्लिक डिस्पोज़लनि खे तेल नथो मिले, डिस्पोज़ल बंदि हुजण जे करे गंदो पाणी शहर में निकिरे थो। शहरनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। असीं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहो चुता था ॾियूं त तव्हीं हिते जेके तव्हांजा रखियल ऑफिसर आहिनि उन में जेके बि म्यूनसिपल इंतिज़ामिया जेके बि ऑफिसर रखियल आहिनि उन्हनि खे तव्हीं पाबंद कयो, शहर जी मुकमल तौरु सफ़ाई करायो। डेली ऑफिस में वञूं था, चऊं था, असांजी का ॻाल्हि ॿुधनि ई कोन था पिया। असां इंक्रोचमेंट तव्हां भली अल्टीमेटम ॾियो 8 ॾींहंनि जो, इंक्रोचमेंट हटायो। ईअं न आहे त हिकिड़े दुकानदार सामान खणाइनि, बाक़ी जेका पार्टी लेवल ते भली सामान रखी वेठा हुजनि। सम्झी वियो न, इहा असां सां डेली आज़ार आहे। शहदाद कोट पीपल्स पार्टी माना ईअं नाकारा में नाकारा पार्टी आहे। शहदाद कोट लाइ इहे सभु तबाही आहे असांजे लाइ। हे तमामु गंदगी असांखे वॾो आज़ार वेंदो आहे। माण्हू बीमार था थियनि पाणी मूं। अॼु जो मसइलो न आहे, असांजी घिटी में आए ॾींहुं इहो ई कमु आहे। असां वटि तक़रीबन 15 ॾींहं 20 ॾींहं को स्वीपर अचे थो, न त कोई अचण वारो कोन्हे, का सफ़ाई पाड़े में कोन्हे, का सफ़ाई सुथराई न आहे। गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। क़िस्मत सां को म्यूनसिपालिटी वारो अचे थो, न त कोई हिते का शइ डेप्यूट थियल हूंदो आहे कोई माण्हू, उहो अहिड़ो को माण्हू थियल न आहे। बाज़ार न आहे, हे पाणी ॾिस, लेडीज़ कोई टपी नथो सघे, एॾो आज़ाब आहे। गंद कचिरो को महीननि खां पोइ 2 खां 3 खां खणनि था आयो। भंगी कोई बि न आहे हिते। हे घरनि जे अॻियूं कचिरो लॻो पियो आहे, होॾे कचिरो लॻो पियो आहे, हेॾे हे पाणी जो आज़ाब ॾिस। कोई हाणे लेडीज़ होॾे लेडीज़ ॾिस अचे तो उहो कीअं टपे, लेडीज़ कीअं टपे, एॾो आज़ाब आहे असां सां। आज शहदाद कोट की शहरी एक तरफ अपने जायज़ और बुनियादी सहूलियात से महरूम हैं और दूसरी तरफ शहर के असल शहरी मजबूर होकर एक एक करके शहर से नकल मकानी कर रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।